उॾेरोलाल मुग़लनि जे दौर जो ठहियल दरगाह उॾेरोलाल जो मक़बरो इंतिज़ामिया जी लापरवाही करे रहण लॻो आहे। उॾेरोलाल जे सान्यावंदन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ मक़बरो मुग़लनि जे दौर हुकूमत में किलेनुमा ठहियो हो, जंहिंखे अॻु वारी इंतिज़ामिया बहितरीन नमूने संभालियो हो। पर हिन वक़्तु जेका दरगाह खे संभालींदड़ इंतिज़ामिया जेका दरगाह खे ॿाहिरां त मार्बल लॻराए ईंदड़ यात्रियुनि खे अखियुनि में मिर्च विझी रही आहे, पर दरगाह जे अंदरि पियल ॾारनि खे ठाराइण बदिरां पंहिंजे रहण वारी जॻहियुनि ते ख़र्च पई करे, जंहिंजो मिसाल इहो आहे त संदन ठाहियल माल जे वाड़े में बि पंखा लॻल ऐं पाणी जा 3 वाटर कूलर लॻल आहिनि, पर दरगाह अंदरि न को वज़ू जी जाइ ऐं न सोलर वारो को मोटर लॻल आहे ऐं न ई को ईंदड़ ज़ाइरनि लाइ को पीअण जे पाणी जो वाटर कूलर लॻल आहे। हिन मौक़े ते उॾेरोलाल जे रहिवासियुनि आला इख़्तियारनि खे पुरज़ोर अपील कंदे चयो त ख़ुदारा हिन मुग़लनि जे दौर जो ठहियल किलेनुमा तारीख़ी मक़बरे जी सरकारी ख़र्च ते मरम्मत कराए अहिड़ी तारीख़ी माॻ खे संसार थियण खां बचाए वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।